साईं तव्हां माहौल में रही करे शाइर थिया आहियो या हालतनि तव्हांखे शाइर कयो आहे ऐं तव्हां बज़ात ख़ुदि जॾहिं पैगम्बरी पेशे में आया उन खां ई अॻु में शाइर हुआ? ऐं बेसिकली जंहिं घर में पैदा थियुसि न उन घर में मूं होश संभालियो उन वक़्तु मुंहिंजे चौधारी किताब मौजूदु आहे। सही। जो होश संभालियो मीन्स आऊं माना 6, 7, 8 क्लास में आयुसि त मामा जुम्मन बाग़ी ॿई माना अदबी दुनिया में अची चुका हुआ ऐं उन्हनि ॿिन्ही माना नालो कमाए छॾियो। मामा जुम्मन वटि सिंध जो सॼो तक़रीबन क़ौमी तहरीक में मामा जुम्मन रहियो, उन करे सिंध जो जेको बि कामरेड हुयो, क़ौमी तहरीक जो माण्हू हुयो, शाइर हो, अदीब हो, उहो ॻोठी ईंदो हो, उन्हनि जूं कचहरियूं थींदियूं हुयूं, महफ़िलूं थींदियूं हुयूं। असीं उन वक़्त में असीं ॿ या 3 ॿार हूंदा हुआसीं नंढड़ा जेके मानी खाराईंदा हुआसीं, चांहि पीआरींदा हुआसीं, पाणी खणी वेंदा हुआसीं, बिस्तरा खणी वेंदा हुआसीं महिमाननि लाइ। त उन करे उन्हनि माण्हुनि सां गॾु वेहण जो मौक़ो मिलंदो हो, उन्हनि जे कचहरियुनि में वेहंदा हुआसीं, किताब हूंदा हुआ चौधारी, उहे किताब पढ़ण जो मौक़ो मिलियो। ऐं पोइ जेको आहे सो कॾहिं लिखणु शुरू कयो मूंखे यादि कोन्हे। सही। कॾहिं माना मूंखे आयो त आउं लिखंदुसि ईअं वेठे वेठे मूं हिकिड़ो ॾींहुं माना अॻु में मूं ॻाल्हि कई त असांजे ॻोठ जी में तराई हूंदी, तराई जे भरिसां खूह हूंदो, उन खूह ते आउं शाम जो माना चांहि पी 4 वॻे 4:30 वॻे हेठि वेंदो हुउसि, उन खूह ते वञी वेही रहंदो हुउसि। पोइ उन ते माल पियो पीअंदो हो, पखी पिया पीअंदा हुआ, माना तॾहिं शाइरी वाइरी कोन कंदो हुउसि, मूं किताब को खणंदो हुउसि, उहो किताब वेठो पढ़ंदो हुउसि। ऐं उहो फितरत जो हिकिड़ो माहौल हूंदो, सिॼ लहण जा मंज़र हूंदा, माना सभु शइ हूंदी, बहिराड़ीअ जो हिकिड़ो निज ठेठि माहौल हूंदो जंहिंमें वसकारा ईंदा हुआ, तराई भरियल हूंदी, माल उतां पियो पीअंदो, पखी गेरा माना कबूतर तितर पिया ॿोलींदा हुआ। ऐं राति सिॼ लही वेंदो हो त पोइ वरी उते गिदड़ पिया ॿोलींदा हुआ, सहनि जा वलर पिया घुमंदा हुआ, माना इहे इलाही छा छा हूंदो असांजे ॻोठ जो माना माहौल। हाणे त शहर जो हिसो थी वियो आहे, पर उन वक़्तु हिकिड़ो ॻोठ लॻंदो हो, निज माना कस जो ॻोठ, उनजो पंहिंजो हुस्न हो। पोइ उते वेठो हुउसि त हिकिड़ो ॾींहुं मूं माना वेठे वेठे मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो ऐं मूं उहो किताब जेको मुंहिंजे हथ में हो न, पन्नू मूं वटि कोन कोरो, मूं उन किताब जे पाठे ते उहो ख़्यालु लिखी छॾियो। सही। उहो नज़्म हो, मूंखे विसरी वियो आहे, सॼो यादि कोन्हे, ऐं उहो मूंखे हथ बि कोन थो अचे हाणे माना त उहो किथे मूं लिखियो, मूंखे विसरी वियो हलियो। पर उहो नज़्म मुंहिंजे किताब में बि कोन हो जेको पहिरियों नज़्म हो मुंहिंजो। सही। उहो आवाड़ जे कपूर आवाड़ चइबो आहे, खूह जे भरिसां पाणी जे तलाउ में गॾु थींदो उनखे आवाड़ो चवंदा आहिनि। जी जी हा, जंहिंमें माल सुरमई, पींदो आहे। सुरमई शाम जो आवाड़ जे कपूर मां के गेरड़ा था पीअनि, चुंब चुंब ॿोड़ियो ऐं छिरकियो छिरकियो था ॾिसनि, कंहिंजी पग वजत ते प्यासाई था उॾनि, तिन जी हाव जी साउञ थी मन मुंहिंजे में हुरे, तुंहिंजी सार सांवरी यो भोरड़ी यो बांवरी, रुञ जे उञ जा पड़ाॾा थियो थी बुरे। वाह वाह। सो इहो नज़्म लिखियो ऐं उहो ई नज़्म सरदार शाह जेको आहे खणी वञी छपायो हो पहिरियों जेको नज़्म। उन खां पोइ सिलसिलो शुरू थी वियो लिखण जो। पोइ लिखंदा वियासीं, केॾी महिल किथे लिखिबो। पोइ डायरी मूं वटि प्रॉपर डायरी कोन हूंदी, ऐं खणी के पने ते लिखी छॾींदो हुउसि। पोइ कॾहिं ॿारनि जी का कापी हूंदी हुई, मूं लिखणु शुरू कयो तॾहिं मुंहिंजी 3 साल सर्विस थी वई, मूंखे 90 में नौकिरी मिली, मूं 93 में लिखणु शुरू कयो। सही। हा। सो माहौल हुयो घर में जेको माना अदब जो लिटरेचर जो माहौल मौजूदु हो। ऐं जंहिं ॻोठ में वेठो हुउसि उहो ॻोठ आहे जेको कंहिं दौर में उमरकोट जो 80% खीर ॾींदो, एतिरो माल हूंदो मुंहिंजे ॻोठ में। माशाअल्लाह। 80% उमरकोट शहर में खीर मुंहिंजे ॻोठ में न वेंदो हो। असांजे ॻोठ जे माण्हुनि खे माना असांजी जेके बिरादरी जा ॿिया माण्हू हूंदा न, उहे तंज़ कंदा, उन ते टोक कंदा त हीअ टिपरी आहे, माना टिपरीअ सां खीर भरे ॾियण वारा। सही। उन ॻोठ में उहो माल हूंदो, जाम फितरी माहौल हूंदो। हेठि मथे भिट ते असांजो ॻोठ हूंदो, हेठि वरी जेको आहे सारियूं पोखियल हूंदियूं। सही। ॿई माना नारे थर ऐं बेराज जो संगम हो। हिकिड़ो नंबर जेको आहे न, अॼु बि असांजे ॻोठ जो 2 देहूं आहिनि, देह उमरकोट पट। हाणे देह उमरकोट पट ऐं देह उमरकोट थर, ॻोठ असांजो देह उमरकोट थर में आहे
ऐं हेठि जेके ॿनियूं आहिनि असांजूं उहे देह उमरकोट पट में आहिनि। हाणे देह उमरकोट पट जो नंबर ऐं देह उमरकोट थर जो नंबर उहे पाण में गॾियल आहिनि। ॿई माना हीअं उमरकोट खां निकिरनि था, ॿिन्हिनि जा गॾियल नंबर आहिनि। जेको वञी हीअं रोयल फ़कीर वटां फिरी अचनि था जेको।